हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असां हाणे पढ़ंदासीं फाइल फैल। फैल छा आहे? फैल जी माने आहे कम। ऐं हिन जी वसत पढ़ूं था। इहो लफ़्ज़ जंहिं मां हुअण करण सहण थियण पवण जी माना निकिरे त उनखे पाण चवंदासीं फैल। फैल पाण पहिरियां पढ़ी चुका आहियूं, पर अॼु पढ़ूं था त उन सां गॾु लाज़मी आहे पाण खे फैल पढ़णु। त फैल जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे फैल लाज़मी ऐं ॿियो आहे फैल मुतअदी। ये ॿ क़िस्म आहिनि। इन ते अॼु पाण पढ़ंदासीं, इन जा जुमिला सिखंदासीं त इहे कहिड़े तरीक़े सां थींदा आहिनि जुमिला। त अचो त पढ़ो। फैल लाज़मी अहिड़ो फैल जेको सिर्फ़ु फ़ाइल सां लॻे लाॻापो ॾेखारे ऐं उन जुमिले मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए त उनखे चइबो फैल लाज़मी। यानी पूरो लॻे ऐं लाॻापो बि ॾेखारे ऐं पूरो लॻे, यानी कि पूरो जुमिलो बीहे त उनखे पाण फैल लाज़मी चवंदासीं। हिन जा जुमिला पाण लिखूं, यानी लिखूं था सिज उभरे, सिज उभरे थो। हाणे टई शयूं लाज़मी आहिनि। सिज उभरे थो। सेकेंड नंबर ते पाण लिखूं आऊं पढ़ायां थो। लाज़मी है पढ़ायां, केर पढ़ाए थो? आऊं पढ़ायां थो। त पढ़ायां थो ॿई लाज़मी आहिनि, पर जेकर पढ़ाइण हिन में लाज़मी अचे थो त उनखे पाण चवंदासीं फैल लाज़मी। टियों नंबर जुमिलो पाण लिखूं छोकिरो या छोकिरी खेॾे थी। हाणे ॾिसो, खेॾे थी छोकिरी, टई शयूं जेके टई लफ़्ज़ जेके आहिनि उहे लाज़मी आहिनि त उनखे पाण चवंदासीं फैल लाज़मी, जंहिंमें हर जुमिलो लाज़मी हुजे, हर अखर लाज़मी हुजे। त छोकिरी खेॾे थी, आऊं पढ़ायां थो, जेकॾहिं हिन मां को बि हिकिड़ो लफ़्ज़ पाण कढी छॾियो त जुमिलो पूरो कोन बीहंदो। ॾिसो चौथों नंबर ॾिसूं था त पखी उॾामनि था। पखी उॾामनि था। पखी बि लाज़मी हो हिन में, उॾामण बि लाज़मी हो। जेकर उॾामण कटे छॾियो आहे त बि जुमिलो कोन पूरो थी आहे, ऐं था बि हिन में लाज़मी हो। त इहो हो पाण जो फैल लाज़मी, यानी अहिड़ो फैल जेको सिर्फ़ु फ़ाइल यानी सब्जेक्ट सां लाॻापो ॾेखारे उन जुमिले मां पूरो मतिलबु ज़ाहिर थिए। यानी हीउ जेको आहे पहिरीं फ़ाइल सां यानी सब्जेक्ट सां लाज़मी आहे। जीअं इंग्लिश में पाण पढ़ंदा आहियूं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, इन तरीक़े सां जंहिंमें आहे हुई इन तरीक़े जो हूंदो आहे। त हिन में छा हो? फ़ाइल, यानी फ़ाइल सां पाण जो मुकमल लाॻापो ॾेखारे, उन खां बग़ैर जुमिलो अधूरो आहे। यानी पाण अॼु पढ़ियासीं पहिरियों फैल लाज़मी। हाणे पाण पढ़ंदासीं फैल मुतअदी ऐं उन जा जेके क़िस्म आहिनि, जेके PSC JST जे सैम्पल पेपर में बि आया आहिनि त फैल मुतअदी मजहूल या इन तरीक़े जा जेके सो चेंज करणा हुआ। सो ॾिसूं था पाण सेकेंड में त फैल मुतअदी छा आहे ऐं उन जा जुमिला कहिड़े तरीक़े सां ठहंदा आहिनि। अचो फैल मुतअदी ही ॿियो नंबर आहे। पहिरियों नंबर हो फैल लाज़मी। फैल लाज़मी पाण खे छा चए थो? जेको फ़ाइल सां ॾेखारे। हाणे वरी ही चवे थो जेको मफ़ूल सां, अहिड़ो फैल जेको सिर्फ़ु मफ़ूल सां लॻाए, यानी कि डायरेक्ट हाणे हिन में सब्जेक्ट आयो ई कोन्हे, यानी कि फ़ाइल पाण आयो ई कोन्हे, डायरेक्ट वर्ब आयो ऐं मफ़ूल आयो। डोड़ी थो, खाए थो, लिखे पियो। हाणे हिन मां उन मां पूरो मतिलबु निकिरे त हिन मां पूरो मतिलबु निकिरे पियो। जेकर पाण केरु लिखे पियो त पाण डायरेक्ट चवंदासीं लिखे पियो ऐं डोड़े पियो, या इन तरीक़े सां जंहिंमें पाण जो डायरेक्ट जेकॾहिं टारगेट हुजे त डायरेक्ट मफ़ूल टारगेट हुजे, उहो फैल अहिड़ो फैल जेको सिर्फ़ु मफ़ूल सां लाॻापो ॾेखारे उन मां पूरो मतिलबु निकिरे त उनखे पाण चवंदासीं फैल मुतअदी। हाणे हिन जा वरी ॿ क़िस्म आहिनि, यानी फैल मुतअदी महरूफ़ आहे हिकिड़ो फैल मुतअदी महरूफ़ ऐं ॿियो आहे फैल
मुतदी मजूल। हाँ जो मजूल है वो इन में भी आयो हो। फाइल मुतदी महरूफ चवे तो अड़ा फाइल है जैसा फाइल है मफूल बई ज़ाहिर हो जाए, फाइल है बई ज़ाहिर हो जाए। हाँ पहिरीं पाण खे छा चई फ़इल जो लाज़मी हो उन पाण खे छा चई त सिर्फ़ छा ज़ाहिर हुजे, फ़इल ज़ाहिर हुजे। फ़इल मुतदी पाण खे छा चई त जंहिंमें सिर्फ़ मफ़ूल ज़ाहिर हुजे। हाँ ये चवे तो फ़ाइल भी ज़ाहिर हुजे मफ़ूल भी ज़ाहिर हुजे, यानी जंहिंमें ॿई ज़ाहिर हुजनि त उनखे पाण चवंदासीं फ़इल मुतदी महरूफ़ है। इन में इन जा की मिसाल वठूं, आमिर क्रिकेट खेले, आमिर क्रिकेट खेले तो त हिन में छा थियो पाण जो ॾिसो फाइल बि आहे मफ़ूल बि आहे ऐं फ़इल बि आहे त हिन में ही टई ज़ाहिर आहिनि। हिन में छा आहे फ़इल बि ज़ाहिर आहे, फ़ाइल बि ज़ाहिर आहे ऐं मफ़ूल बि ज़ाहिर आहे त इनखे पाण चवंदासीं छा फ़इल मुतदी महरूफ़। यानी ॿियो को मिसाल वठूं, डिसेंट एकेडमी कंप्यूटर आने हाणे ॾिसो एकेडमी कंप्यूटर डिसेंट ये छा थियो छा हिन में फ़इल बि ज़ाहिर है फ़ाइल बि ज़ाहिर है मफ़ूल बि ज़ाहिर है त इन खे पाण छा चवंदासीं फ़इल मुतदी महरूफ़। पहिरीं फ़इल मुतदी हो खाली जंहिंमें सिर्फ़ पाण खे मफ़ूल चयो हो, उन खां अॻु में फ़इल लाज़मी हो, फ़इल लाज़मी सिर्फ़ पाण खे छा चई त जंहिंमें फ़ाइल ज़ाहिर हुजे ऐं फ़इल मुतदी महरूफ़ पाण खे छा थो चवे तो फ़ाइल बि ज़ाहिर हुजे ऐं मफ़ूल बि ज़ाहिर हुजे त उनखे पाण चवंदासीं फ़इल मुतदी महरूफ़। हाणे अचे थो पंहिंजो फ़इल मुतदी मजूल। हाणे अचे तो फ़इल मुतदी मजूल। हिन में वरी अहिड़ा जुमिला जिन जा फ़ाइल गुम थी वञनि, मफ़ूल फ्री फ़ाइल जी जॻह ते अचे, यानी हिन में चवे थो फ़ाइल हुजे ई न। जी फ़ाइल लाज़मी पाण खे जेको चए त फ़ाइल ई कमु करे, हिन में चवे थो फ़ाइल हुजे ई न, यानी फ़ाइल गुम थी वञे ऐं मफ़ूल जेको जंहिं ते कमु थी रहियो हुजे उहो फ्री फ़ाइल जी जॻह ते अचे। यानी किताब डायरेक्ट पाण लिखूं को जुमिलो किताब पढ़जे थो। हाणे ॾिसो किताब जेको आयो आहे इहो दरअसल मफ़ूल हो, हाणे फ़ाइल जी जॻह ते आयो, यानी फ़ाइल छा आहे पाण सब्जेक्ट है, जीअं इंग्लिश में पाण चवंदा आहियूं सब्जेक्ट में जेके चवंदा आई वी असीं किताब पढ़ूं था, असीं अची वञे हा त इहो फ़ाइल मुतदी मजूल न थी आहे। ऐं हिन में डायरेक्ट चए थो किताब पढ़जे थो, ख़त लिखजे थो, ख़त अची वियो। ही मफ़ूल फ्री फ़ाइल जी जाइ वारा आहे, मफ़ूल फ्री वरी फ़ाइल जी जॻह ते अचे त उनखे पाण चवंदासीं त ही फ़इल मुतदी मजूल। इन जी वस बि आहे अहिड़ा जुमिला जिन जा फ़ाइल गुम थी वञनि मफ़ूल फ्री फ़ाइल जी जॻह वाला रहे या जाइ वाला रहे त उनखे पाण चवंदासीं फ़इल मुतदी मजूल। ऐं कंप्यूटर हलाइजे थो पाण डायरेक्ट तो कंप्यूटर हलाइजे थो, हलाइजे थो, ठहिराइजे थो। इन तरीक़े सां खोड़ सारा जुमिला पाण ठाहे सघूं था जंहिंमें छा हुजे फ़ाइल हुजे ई न, फ़ाइल जी जॻह ते पाण मफ़ूल खे कमु आणियूं, फ्री
मफ़ूल फ्री फ़ाइल जी जाइ ते अचे, यानी हिन में जेकॾहिं हिते आऊं किताब पढ़ां थो ईअं पाण लिखूं त पोइ इहो फ़ाइल मुतअदी मजूर कोन थींदो, छो त उन में फ़ाइल अचो थो वञे। त फ़ाइल जंहिंमें हुजे ई न ऐं मफ़ूल जंहिं ते कमु थी रहियो हुजे उहो फ्री फ़ाइल जी जॻह ॻाल्हाए त उनखे पाण चवंदासीं फ़ाइल मुतअदी मजूर। त हीअ फ़ाइल जा क़िस्म जेके पाण पढ़ियासीं।